Audio Jungle. Audio Jungle. The news. ख़बरुनि जो सिलसिलो हिते जारी आहे। ख़बर शामिल कयूं था त इल्मु परायो सिंध सवारियो पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो। वगण जे शहीद ज़ेड भुट्टो हायर सेकेंडरी बॉयज़ स्कूल जे नए मुक़ररु थियल इंचार्ज प्रिंसिपाल सईद अहमद वगण जी अॻुवाणी में उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां तालीम जे वाधारे लाइ स्कूल खां मुख्य चौंक ताईं रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि फयाज़ुद्दीन तुंजो, बशीर अहमद लाखो, हिम्मत अली लाशारी, नेमतुल्लाह तीवणो, दीदार अली चनो, अब्दुल ख़ालिक पठान, अब्दुल गफ़ार पठान समेत शागिर्द ऐं शहर में वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपाल सईद अहमद वगण चयो त असां पंहिंजे स्कूल में शागिर्दनि खे मयारी तालीम ॾेई पंहिंजे शहर जे स्कूल खे मिसाली बणाइणु चाहियूं था। मूंखे इंचार्ज प्रिंसिपाल जी ज़िमेवारी मिलण बैदि तमामु वॾी ज़िमेवारी ॾिनी वई आहे, जेका मुकमल ईमानदारी सां निभाए स्कूल में तालीमी सरगर्मियूं अॻ खां बि वधीक बहितर बणाईंदुसि। शहर जूं सुजाण धुरियूं सहाफ़ी बिरादरी असां सां तालीम जे वाधारे लाइ मुकमल सहकार कनि ऐं वालिदैन पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि स्कूल मोकिलनि त जीअं उहे आला तालीम हासिलु करे सघनि, छो त तालीम सां ई समाज खे बदिलाए तरक़ी करे सघिजे थी। जिंदाबाद!